अस्सलाम वालेकुम। एसटीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाजिर हैं। रोबोट शामिल क्यों था जाती खान निसार अहमद समेत जोजी सजावल ज़िले में तरक्याती कम कूड़ा डोमिसाइल ठाण करप्शन के खिलाफ आल एक्शन कमेटी ज़िला सजावल के सॾ ते जाती शहर में शटल बंद हड़ताल एहतिजाजी मुज़ाहिरो करे मगरभिन चौक ते धरणो हयो वियो। जॾहिं त पीपी शहीद भुट्टो एसएसपी जेयूआई वहदतुल मुस्लिमीन चस्कम ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे समूरे शहर में गश्त कंदे मगरभिन चौक ते पहुता, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो खे अॻवान यूनस खान, निसार मेमन, अशरफ मेमन, मुज़फ़र लगारी, अशरफ थई में ॿियनि ख़िताब कंदे चयो त डिप्टी कमिश्नर सजावल जे करप्शन सबब समूरो ज़िलो तबाह थी वियो आहे। डीसी जे नाअहली सबब सजावल ज़िलो हर सहूलियतुनि खां महिरूम आहे। गैर मक़ामी माण्हुनि खे जाली खाता करे ज़मीनूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंखे तुर्त न हटायो वियो तेसिताईं संस ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। जल्द कराची में प्रेस क्लब खां CM हाउस ताईं मार्च पिणु कयो वेंदो।